हेलो अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद। सभिनी सिंध वासियुनि खे अॼु मुबारक था ॾियूं त अॼु वॾेरनि जी शिकस्त थी आहे। सरदार चांडियो MPA सिटिंग MPA पीपल्स पार्टीअ जो ऐं उनजो ॿियो भाउ जिन उमेर बाब जे टिनि घर भातियुनि खे क़तलु कयो हो, उनजो फ़ैसिलो अची वियो ऐं उन फ़ैसिले में इन्हनि खे ॾोहारी करार ॾिनो वियो दादूअ जी जेके आहे अदालत इहो फ़ैसिलो ॾिनो त इहे जेके आहिनि से क़ातिल आहिनि, इन्हनि जेको आहे सो सॼो कयो आहे। असांखे ख़ुशि थियणु खपे त हिकिड़ी नौजवान नंढड़ी उमिरि जी ॿारड़ी जंहिं हिन पंहिंजे वॾेरे सिस्टम जे ख़िलाफ़ु जंग लड़ी ऐं उनखां जंग लड़ी करे उन्हनि खां खटियो ऐं हिकिड़ी मासूम जेका आहे पंहिंजो पेरनि उघाड़े हर वक़्तु जेका आहे कोशिशि कंदी रही चीफ जस्टिस खे सभिनी खे जेको आहे सो गुज़ारिश कंदी रही त मूंसां इंसाफ़ु कयो वञे ऐं उहा धमकियुनि खां बि पोइ ते न हटी। हाणे आख़िरी टाइम ते अवां ॾिठो हूंदो त जॾहिं उमेर रबाब अचे पई अलाए कहिड़े शहर में जो हिन जे पोयां अचे हिन जे गाॾी हयऊं ऐं उनखे एक्सीडेंट करण जी जेका आहे कोशिशि कयूं त जीअं इहा मरे। सो वॾेरो ईअं ई कंदो आहे, हिकिड़े खून खे लिकाइण जे लाइ वरी ॿियो खून कंदो आहे, वरी टियों खून कंदो आहे ऐं जेको हीसाइजी वेंदो आहे त उन जे अॻियां उहो चुप थी वेंदो आहे। बाक़ी जेको उन जे अॻियां बीही रहंदो आहे त पोइ इहो वॾेरो जेको आहे वारीअ वांगुरु तिरकी निकिरंदो आहे। तंहिंजे करे तव्हां बि कानून जो सहारो वठो, इहो कुझु बि न अथव, इहे सफ़ा ईअं अथव जीअं जेको आहे सो अक जे जेके अकीड़ा उॾामंदा आहिनि उन्हनि वांगुरु अथव। महिरबानी, अलाह साईं ख़ुशि रखेव। अलाह साईं सिंध वासियुनि खे जेको आहे अहिड़ा फ़ैसिला ॾियारे त जंहिंसां जेको आहे सिंध में सुजाॻी पैदा थिए। वॾेरे जे पुठीअ में लत हणो जेको ई वञी ॿूथ भर किरे, जंहिं सिंधियुनि खे जेको आहे सो ग़ुलाम बणायो आहे, सिंधियुनि खे जेको आहे पंहिंजो ज़र ख़रीद ग़ुलाम बणायो आहे। वॾेरो हुजे या ज़मींदार हुजे या भोतार हुजे, जेके बि आहिनि इहे नामंज़ूर आहिनि। सिंध जो बाशऊर अवाम थी चुको आहे ऐं उमेर बाब जी जेका कामयाबी आहे उहा सॼे अवाम जी कामयाबी आहे, उहा हिन हिकिड़े जी कामयाबी न आहे। हुन